अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था सेयल पटाटा। असां वटि सिंध में घणो करे सेयल मच्छी या सेयल पलो ठहंदो आहे, पर अॼु असां सेयल पटाटा ठाहियूं था। उन जे लाइ ही तक़रीबन अधु किलो पटाटा आहिनि ऐं ॾिसो ही हेतिरा थुल्हा मूं हिननि जा टुकड़ा कया आहिनि। ऐं उन खां पोइ आहिनि ही 3 बसर आहिनि मूं वटि कटियल सन्हा, ऐं उन खां पोइ 3 टमाटर आहिनि। ऐं मसालनि में आहे तक़रीबन 1/4 चमचो नंढो चमचो चांहि वारो पीठल ॻाढ़ा मिर्च, 1/4 चमचो लूणु ऐं थोरी हैड, ऐं उन खां पोइ ही हिकिड़ो नंढो चमचो पीठल धाणा ऐं हिकु नंढो चमचो पीठल गरम मसालो आहे मिक्स। हिकिड़ो टुकड़ो मां वटि फ्रीज़ थियल आहे अदरक थूम, हिकु वॾो चमचो खाइण वारो, एतिरी तक़रीबन। ऐं ही पोइ आहिनि सावा मिर्च आख़िर में पवंदा, ऐं कटियल सावा धाणा इहे बि आख़िर में पवंदा। ऐं असां अचूं था ही तेल मूं गरम करण जे लाइ तक़रीबन अधु कप तेल गरम करण जे लाइ रखियो आहे। सभिनी खां पहिरियों असां हाणे हिन में विझूं था अदरक थूम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं इन सां गॾु असां हिन में शामिलु कंदासीं पटाटा। हिननि ॿिन्ही शयुनि खे असां थोरो पचाईंदासीं त जीअं चङी तरह सां गरम थी वञनि। उर्दू में बता देती हूँ, सेयल मछली हम बनाते हैं या सेयल पला बनाते हैं, जिसमें प्याज जो होती है ज़्यादातर गली हुई नहीं होती। तो ये आधा किलो आलू हैं कटे हुए, प्याज है, टमाटर, हरा धनिया, हरी मिर्चें आखिर में डालेंगे, ये लाल मिर्च, नमक और हल्दी, पिसा हुआ धनिया और पिसा हुआ गरम मसाला और अदरक लहसुन मैंने इसमें डाल दिया। आधा कप तेल में हम इसको पका रहे हैं। इस सालन में पानी बिल्कुल नहीं डालेंगे। तो हिन बोड़ में असां पानी बिल्कुल भी न विझंदासीं। ही भाॼियूं जेके आहिनि पंहिंजो पाणी कढंदियूं त ही उन में ई पची वेंदो। ऐं हिन खे बिल्कुलु दम वारी बाहि ते पचाईंदासीं। हिन खे असां थोरी देरि पटाटनि खे भुञूं था, हिन लाइ सिर्फ़ु तई चङी तरह अंदरि ताईं गरम थी वञनि ऐं अदरक थूम जी जेका है थोड़ी पची वञे। इसको हम जब फाइनली दम वाली आंच पे पकाएंगे, जैसे चावल दम पे रखते हैं, और अभी इसको इतना पकाएंगे कि अदरक लहसुन भी थोड़ा सा पक जाए, आलू जो है वो अंदर तक अच्छी तरह से गर्म हो जाए। ही ॾाढो मज़ेदार बोड़ ठहंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां खाईंदव त तव्हां यकीन कयो त तव्हां ॻोल्हींदव त हिन में मच्छी किथे आहे। हिन जो टेस्ट अहिड़ो ठहंदो आहे। छो त हिन में मसाला तक़रीबन उहे ई त पवनि, पचाइण जो स्टाइल उहो ई आहे, तंहिंजे करे मच्छीअ जी सिर्फ़ु कमी महसूसु थींदी, बाक़ी तव्हांखे पूरो ई मज़ो ईंदो। ऐं हीउ तमामु आसान बोड़ आहे, कोई बि नओं सिखण वारो बि पचाए सघे थो। तव्हांजे घर में जेके छोकिरियूं कुकिंग सिखंदी हुजनि, तव्हां उन्हनि खां इहो पचरायो तो आसानी सां पचाए सघनि थियूं। सो ही पटाटा बि गरम थिया आहिनि, अदरक थूम जो ॻंढो ॻरी वियो आहे, अदरक थूम कुझु न कुझु पची वई आहे, बाहि मां हिन जी थोरी वधाए छॾी आहे। हाणे असां हिन में विझंदासीं टमाटर। हाणे टमाटर विझी बि असां हिन खे एतिरो पचाईंदासीं जो हीअ टमाटर चङी तरह सां हिन में गरम थी वञनि। छो त असां हिन खे दम ते पचाईंदासीं, हिन लाइ ज़रूरी आहे त हीअ पहिरियों सभु भाॼियूं जेके आहिनि उहे चङी तरह सां गरम थियनि। हुनखे असां वरी घुमायूं था चङी तरह सां। ही असांजो जेको असां भाॼी विधी आहे उहा गरम थी वञे। इन सां गॾु असां हिन में शामिलु कंदासीं ॻाढ़ा मिर्च, लूणु ऐं हैड। ही धाणा ऐं गरम मसालो बिल्कुलु न आहे विझणो। ही 2 शयूं असां दम में विझंदासीं ऐं हीअ धाणा जेके आहिनि बिल्कुलु आख़िर में जॾहिं पची वेंदो। त फ़िलहाल ही अभी हम सिर्फ़ ये नमक, मिर्च और हल्दी डाल रहे, ये विझी असां हिन खे भुञंदासीं त जीअं मसाले जी कचाइप थोरी ख़तमु थिए। अक्सर तव्हां ॾिसंदा हूंदव त मुंहिंजी देगड़ी जेका हूंदी आहे घुमंदी फिरंदी रहंदी आहे, छो त मुंहिंजे हिकिड़े हथ में कैमरा आहे, तंहिंजे करे मां हुनखे हिकिड़े हथ सां झले नथी सघां। तो थोरो घणो इहो मसइलो थी वेंदो आहे। बहरहाल हिनखे इग्नोर कजो। मां पहिरियों बि चयो आहे त मां टेक्नोलॉजी जी एक्सपर्ट बिल्कुलु बि न आहियां। बसि तव्हां इहो ॾिसो त मुंहिंजो ख़िदमत जो जज़्बो आहे, पंहिंजा तजुर्बा मां ॿियनि सां शेयर करणु थी चाहियां। तो मेरी वीडियोज़ में अगर कोई खामियां आपको नज़र आए टेक्निकल, तो उसकी मैं एक्सपर्ट नहीं हूँ, उसके लिए माजरत। बस खिदमत का मेरा जज्बा देखिए, मैं जो भी अपना मेरा तजुर्बा है मैं आप सबके साथ शेयर करना चाहती हूँ। हाँ ही असांजा गरम थी विया आहिनि चङी तरह सां। टमाटर, पटाटा, अदरक, थूम, मसालो असांजो तक़रीबन थोरो पची वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं बसर।
अभी इसमें हम प्याज डालेंगे। जब आलू टमाटर गर्म हो जाए अच्छी तरह से तब हम इसमें प्याज डालेंगे। हाँ बसर विझी भी हिनखे असां घुमाईंदासीं। ऐं मां उन्हनि सभिनी माण्हुनि जी शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजी वीडियोस ॾिसनि था ऐं पंहिंजो टाइम मुंहिंजे वीडियोस ते ख़र्च कनि था या मुझे हिन हुनर मां कुछ न कुछ सीखन था, कोशिश कन था। तानी बड़ी मेहरबानी, आप सबका बहुत शुक्रिया जो मेरी वीडियोस देख रहे हैं। अगर आपको मेरी वीडियोस अच्छी लगें तो लाइक करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें। और भी बहुत सारी डिशेस में सिखाऊंगी, बहुत सारे और काम जो भी मुझे आता है मैं शेयर करूँगी। तो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी वीडियोस वणंदी हुजनि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, मुंहिंजी वीडियोस लाइक ऐं शेयर कयो। सो हींअर असां हिनखे दम ॾींदासीं, बिल्कुलु हल्की दम वारी बाहि ते। ऐं टाइम कोई फिक्स ना है, घट में घट 20 मिनट मां हिनखे दम ते छॾींदसि। 20 मिनट में इसको तकरीबन दम पे लगाऊंगी। इसके बीच बीच में हम 5-10 मिनट के बाद इसको खोल के थोड़ा सा घुमा लेंगे ताकि ये नीचे से लगे नहीं। विच विच में घुमाइबो जीअं तरो हिन जो न लगे। ऐं टाइम जी का पाबंदी ना है, इसको तब तक पकाना है जब तक आलू गल जाए। प्याज को नहीं गलाना, टमाटर भी नहीं गले, भले वो वैसे ही घुल जाएंगे, लेकिन आलू गलने चाहिए। तो हाँ असां हिन जी बाहि घटाए हिनखे रखूं था दम ते ऐं पोइ इंतज़ारु कयूं था। विच विच में मां हिनखे 1-2 दफ़ो चेक कंदसि ऐं हिन में ॾोई घुमाईंदी रहंदसि। हिनखे तक़रीबन 12 मिनट गुज़री चुका आहिनि। त हिनखे मां उथलायां थी। हिन में असांखे पाणी बिल्कुलु नाहे विझणो ऐं बसर नरम थी विया आहिनि। पटाटा भी अध गरा थी गए हैं, छो तो ये तमाम थुला कटल ना हैं। इसको 12 मिनट हो चुके थे जब मैंने इसका ढक्कन खोला है। आलू क्योंकि ज़्यादा मोटे टुकड़े नहीं हैं, ज़्यादा पतले भी नहीं होने चाहिए वरना ये घुल जाएंगे। ठीक है। सो हींअर असां हिन में विझंदासीं सावा मिर्च ऐं ही सुकल धाणा पीठल ऐं पीठल गरम मसालो, ये सूखा धनिया और पिसा हुआ गरम मसाला, इसको मैं मिक्स कर रही हूँ और ये इसके ऊपर हम डाल देंगे। और अब इसको तब तक दम पे लगाएंगे जब तक आलू मुकम्मल तौर पे गल जाए। ठीक है। हिनखे असां हाणे बिल्कुल ही मां हिनखे न खोलींदसि। ही अञा 10 मिनट खन ॿिया या एतिरो टाइम ॿियो दम ते हूंदो जेसिताईं पटाटा चङी तरह ॻरी वञनि। ऐं धाणा असां बिल्कुलु उन महिल जंहिं महिल बाहि बंदि कंदासीं उन महिल धाणा मिलाए हिनखे थोड़ी देर दम ॾेई छॾे ॾींदासीं। आखिर में आग बंद करके धनिया मिला के इसको थोड़ी देर दम देंगे और छोड़ देंगे। सो ट्राई कजो ज़रूर ऐं मूंखे कमेंट्स में ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो, सुठो लॻो न लॻो, या कुछ सवाल हुजे, कोई सवाल हो पूछना, कुछ कहना हो तो आप कमेंट में कह सकते हैं। और कोई भी आप शेयर करना चाहें तो भी कमेंट में आप अपने एक्सपीरियंस शेयर कर सकते हैं। सो अल्लाह से तव्हांखे ख़ुशि रखे हमेशा। खाधो हमेशा चवंदी आहियां प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं इंशाअल्लाह। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।